PTI जे ऐलान लॉन्ग मार्च में शिरकत लाइ सिंध मां भी PTI कारकुन रवाना थिया। सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि में PTI अॻवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ कार्रवायूं कई वयूं आहिनि। मिठी, सखर, घारो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस कार्रवायूं कयूं। सखर में प्रेस क्लब, बबड़लोए बाईपास ऐं रोढ़ी मंडोदेरो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस अटाला मुक़रर किया विया आहिनि। PTI अॻवान मुबीन जतोई पारां पुलिस ते 30 खां वधीक कारकुन गिरफ़्तार करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। PTI सिंध जे डिप्टी जनरल सेक्रेटरी लजपत सूराणी ऐं भाउ समेत 25 खां वधीक अॻवान ऐं कारकुन भी गिरफ़्तार किया विया, जॾहिं त ठठो जे शहर घारो में पुलिस कार्रवायूं कयूं। PTI जे हिक अॻवान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, सखर, मिठी, उमरकोट समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ये कार्रवायूं कयूं पियूं वञनि। सखर मां तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर फारूक सुमरो खां। फारूक, आगाह कजो, सखर जे प्रेस क्लब, बबड़लोए बाईपास ऐं रोढ़ी मंडोदेरो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस अटाला मुक़रर किया विया आहिनि। मुबीन जतोई इहो इल्ज़ाम हयो आहे त 30 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी बिल्कुल अमीर, सखर डिवीज़न में इमरान खान तरफां ऐलानियल लॉन्ग मार्च जे हवाले सां पुलिस जा इंतज़ाम इंतहाई सख्त कया आहिनि। वॾी तादाद में पुलिस जेका सिक्योरिटी आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते मुक़रर कई वई आहे, जॾहिं त गुज़िरियल राति खां वठी सखर, खैरपुर ऐं घोटकी ज़िलनि में PTI अॻवाननि जी गिरफ़्तारी लाइ छापनि वारो जेको सिलसिलो आहे उहो जारी हुयो ऐं गुज़िरियल राति खां केतिरा ई जेके कारकुननि उहे गिरफ़्तार किया विया आहिनि। इन ॾिस में तहरीक इंसाफ़ सखर मां लॻभॻि 40 जे लॻभॻि उम्मीदवार जेके PTI जा कारकुन आहिनि उहे गिरफ़्तार किया विया आहिनि। जंहिंजी तस्दीक जेका आहे PTI सिंध जे जनरल सेक्रेटरी मुबीन अहमद जतोई पारां कई वई आहे, जंहिंजो चवणु आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते सखर शहर अंदरि कार्रवाई करे 40 खां वधीक जेके तहरीक इंसाफ़ जा कारकुन आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस जे ज़रिए जो चवणु आहे त 15 जे लॻभॻि कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अनऑफिशियली तौर ते पुलिस तस्दीक कई आहे, बाक़ी ऑफिशियली तौर ते हिन वक़्त ताईं पुलिस पारां गिरफ़्तारी खां इनकार कयो वियो आहे। चयो वियो आहे त का बि गिरफ़्तारी अमल में नाहे आंदी वई, जॾहिं त सखर, प्रेस क्लब, बबड़लो बाईपास, रोढ़ी मंडोदेरो भरिसां जेके इलाइक़ा आहिनि उते पुलिस जी जेका वॾी नफ़री आहे उहा मुक़रर कई वई। तहरीक इंसाफ़ सखर पारां बि ठीकु आहे फारूक, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।